दोस्तों का शहर पुछा मुक़ाबलो या लतीफ़ ते कोन जगह बिच कोन हुई पर जेकॾहिं इहा शइ जज़्बो जारी रहियो त इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम अञा वधीक ऑर्गेनाइज़ नमूने में सां बहितर नमूने सां टीमूं ठाहींदासूं ऐं दोस्तनि खे अर्ज़ु कयूं था त साल खां पोइ फ़र्क़ु महसूसु करायूं लतीफ़ खे वधीक पढ़ी अचनि न सिर्फ़ु शहर पर उनजी माना ख़बर हुअणु खपे उन सुरनि जी ख़बर हुअणु खपे त कहिड़े तव्हां बैत जेको पढ़ियो कहिड़े सुर मां आहे उनजी माना छा आहे या लतीफ़ सां लाॻापियल उनजे रिसाले ते उनजी ज़िंदगीअ ते उन सां लाॻापियल सुरनि ते मुख़्तलिफ़ सुवाल कया वेंदा ऐं इनशाअल्लाह अॻिते हली वधीक ऑर्गेनाइज़ नमूने में इनखे अॻिते वधाईंदासीं ऐं तव्हांजे ताउन सां जीअं त ही हिकिड़ो अनऑर्गेनाइज़्ड हो दोस्त में शहर पुछियासीं ऐं इन में को इंसाफ़ जी का ॻाल्हि कोन्हे पर जिन बि दोस्तनि शहर बहितर नमूने में पढ़िया या सुठो नमूने सां उनखे पेश कयो या माना ॿुधाई उन हवाले खां असां टई दोस्त इन ॻाल्हि ते एग्री आहियूं त मुतफ़िक़ आहियूं ऐं त साईं हिंगोरोजी साहिब खे यकीनन जेको आहे सो ॼाण मुताबिक़ लतीफ़ ते असां सभिनी खां घणी आहे तंहिंजे करे असां चऊं था त असां इन्हनि सभिनी दोस्तनि मां पहिरीं नंबर ते उनजो नालो साईं तव्हांखे लतीफ़ जे बारे में बाक़ी जेकी नॉलेज आहे उहा सभई सम्झनि पिया असां बि तव्हांखे हिकु अक़ीदत लतीफ़ साईं जो ई रिसालो पेश कयो था पिया ऐं जजिस बि चयोसि त साईं जन खे साईं जिन न सिर्फ़ु लतीफ़ पढ़ियो आहे ऐं इंशाअल्लाह ऐं पाण शाइर पढ़नि ऐं मौक़िफ़ पढ़नि तंहिंजे करे असां सभिनी टिनी दोस्तनि जो ख़्यालु हो त साईं जिन खे जेको वधीक मान ॾिजे महिमान असांजा आहिनि उन खां पोइ ॿियो जेको ख़ूबसूरत नमूने में जीअं असांजो दोस्त शेर पढ़ियो ऐं तमामु वाज़े नमूने सां उन जो मतिलबु